शहपुर भरिसां यूसी गोंदड़ो जे ॻोठ खानपुर सैयदाबाद जो रहवासी जीडीए जो अॻूणो नायब सदर वडेरो सैयद मुमताज़ अली शाह जीलानी पारां जीडीए खे ख़ुदा हाफ़िज़ चई पीपी डिस्ट्रिक्ट काउंसिल जो उम्मीदवार अरसलान अली धारेजो जे हथ ते पीपी में शमूलियत जो ऐलान करे वरितो। उन मौक़े ते वडेरो ग़ुलाम रसूल धारेजो, हसान अली धारेजो, सैयद अल्ताफ़ शाह, सैयद अकरम अली शाह, सैयद अयाज़ अली शाह ऐं ॿियनि पीपी जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते पीपी डिस्ट्रिक्ट काउंसिल जो उम्मीदवार अरसलान अली धारेजो ॻाल्हाईंदे चयो त यूसी गोंदड़ियो जो अवाम पीपी सां गॾु आहे ऐं हमेशह गॾु रहंदो। अगरि यूसी गोंदड़ियो में सियासी पार्टी आहे त सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी गोंदड़ियो में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो आहे, जंहिं में रोड, स्कूल ऐं वाटर सप्लाई ऐं ॿिया कम शामिल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।